अस्सलाम वालेकुम, इट्स मी अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा, त कंप्यूटर क्लास में तव्हां प्रोग्रामिंग लैंग्वेजेस पढ़ी रहिया आहियो ऐं प्रोग्रामिंग लैंग्वेजेस में मशीन लैंग्वेज तव्हां पढ़ी हुई। हाणे आहे असेंबली लैंग्वेज। असेंबली लैंग्वेज जेका आहे इहा जेका मशीन लैंग्वेज आहे उन खां बाद में हिन खे अहमियत हासिलु आहे। असेंबली लैंग्वेज हिन खे लो लेवल लैंग्वेज कंसिडर कयो वेंदो आहे ऐं हीअ जेका लैंग्वेज आहे इहा एज़ कम्पेयर टू हाई लेवल लैंग्वेज त हीअ घटि हूंदी आहे, छो जो हिन में जेका कोडिंग हूंदी आहे, लैंग्वेज में कोडिंग थींदी आहे। लाज़मी आहे जेके बि लैंग्वेजिस हूंदियूं आहिनि उहे चाहे HTML हुजे या कहिड़ी बि लैंग्वेज हुजे उन में कोडिंग थियल हूंदी आहे। पोइ उहा कोडिंग जेका आहे, कुझु कोडिंग अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके नियर टू कंप्यूटर हूंदियूं आहिनि ऐं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके नियर टू यूज़र हूंदियूं आहिनि। हाणे हीअ जेका असेंबली लैंग्वेज आहे इहा लो लेवल लैंग्वेज आहे ऐं हीअ सम्झो त विच वारी लैंग्वेज हिन खे चइजे त ठीकु आहे। हीअ न त क्लोज़ हूंदी आहे कंप्यूटर जे, न ई वरी क्लोज़ हूंदी आहे यूज़र जे, छो जो यूज़र जे जेका क्लोज़ हूंदी आहे उहा हूंदी आहे हाई लेवल लैंग्वेज, छो जो उहा जेका लैंग्वेज हूंदी आहे उहा तक़रीबन ईअं सम्झो त ईज़ी टू अंडरस्टैंड हूंदी आहे। ठीकु आहे। बाक़ी कंप्यूटर जे जेका नज़दीक हूंदी आहे उहा हूंदी आहे मशीन लेवल लैंग्वेज। मशीन लेवल लैंग्वेज जेका आहे उहा कंप्यूटर जे नज़दीक छाजे करे आहे, उहा कंप्यूटर जे नज़दीक इन जे करे आहे त उन में जेका कोडिंग थियल हूंदी आहे उहा मशीन सां मिलंदड़ ई आहे। लाज़मी आहे त जेका मशीन जंहिंजो नालो ई ॾिनल आहे मशीन, त उहा कंप्यूटर जी जेका मशीन आहे उन सां उहा नज़दीक आहे। उन खां पोइ हीअ जेका असेंबली लैंग्वेज आहे, हीअ असेंबली लैंग्वेज खे बि तमामु घणी अहमियत हासिलु आहे ऐं हिन खे कन्वर्ट करण लाइ